यार आमिर खिदमत तो कर। मैं ये पकड़ू या खिदमत करूं? ये मेरे गरीब दोस्त, ठीक है, इसके पास चाय के पैसे नहीं है, इसके पास समोसे के पैसे नहीं है, वो तो बेचारा है ही गरीब चैनल वाला। ये भी डालना अपनी वीडियो में यूट्यूब पे। ये मेरे इतने बड़ा सुपरस्टार यूट्यूबर कंगला, उससे बड़ा पॉलिटिशियन ये भी कंगला। 200 रुपए इसके पास पड़े, 300 मेरे पास पड़े हुए, काम हो जाएगा। ये बड़े इतने बड़े चैनल में एंकर है, शक्ल ऊपर करे जरा, ये ऐसा जो भी वटो कंगलो आए। बाकी अमीर है बाबू, गलत पैसा नोट बुधाए ना 300 रुपए 300 में छा वठंदे, समोसा वठंदे, समोसा, चाय, लेस, पापड़ ऐसा असा कि आज गामू जी घणो कमी थींदी भी है। खैर आज जो दावत ना है आज को। आज गामू की से बहुत याद आ रही है। दोस्तों हिन महिल मां वेठो आहियां चांहि जे इंतज़ार में। चांहि मुंहिंजो दोस्त वठणु वियो आहे, छो जो दोस्त गॾु हुजनि त सम्झणु बैंक अकाउंट गॾु आहे। सो हे बिल्कुलु मां टावर जे हेठो वेठो आहियां। हीउ उहो टावर आहे जेको तव्हां फ्रीअ में घुमी सघो था, जंहिंजे लाइ तव्हांखे न पासपोर्ट जी ज़रूरत आहे न वीज़ा जी ज़रूरत आहे। सिर्फ़ु तव्हांखे 200 रुपया टिकट जा हुजनि जेके ॿाहिरि वठंदव, ऐं उन खां पोइ जेको आहे मास्क मुंहिंजे ख़्याल में। बाक़ी ऐं दोस्त ॿुधाए पियो त जेको मथे लिफ्ट लॻल आहे इन जी 800 रुपया टिकट आहे। अगरि को छत ते वञी ऐं जंप ॾियणु चाहे माफ़ कजो, न न न न इहो ग़लति जुमिलो आहे। सो मां जी जेका बि ॻाल्हि आहे हुनखे मज़ाक ई सम्झो। जेको मथे वञी करे व्यू वठणु चाहे पूरे इन एरिया जो, त उहो जेको आहे सो 800 रुपया भरींदो। पोइ मज़ो अचेसि या न अचेसि, 800 रुपया टिकट आहे, मथे हलियो वञो, ठीकु आहे। बाक़ी चांहि अचे त चांहि पियूं, पोइ ॾिसूं त चांहि जी टेस्ट केतिरी आहे, सुठी आहे। पाकिस्तान जे पेरिस एफिल टावर जे हेठियां वेठा आहियूं ऐं शेरदिल ॾाढो बोर थिए थो, अञा ताईं चांहि न आई आहे। ऐं जेको त पंहिंजो इम्तियाज़ भाई कीअं था महसूसु कयो तव्हां हिते अची? यार वज़ीर सच पुछी त ॾाढो ज़बरदस्त मंज़र आहे, दिलकश मंज़र आहे। ऐं हितां जी जेको कंस्ट्रक्शन आहे ऐं ॾाढो परेशान आहियां त कहिड़े तरीक़े सां इन खे डिज़ाइन कयो आहे, हिनखे मैनेजमेंट ज़बरदस्त तरीक़े सां हिननि जेको मंज़र ॾिनो आहे, आउं सम्झां थो। ऐं हर माण्हू जी पंहिंजी पसंदि हूंदी आहे। आउं सम्झां थो हिते अची करे हिकिड़ो ॾाढो रिलैक्स फील था करियूं, ईज़ी फील कंदो आहे माण्हू, कंफर्टेबल। छा थो महसूसु करीं भाऊ? आहे तो कुझु महसूसु इहो थो कयां त इम्तियाज़ चए पियो त मां परेशान आहियां त कंस्ट्रक्शन कंदे भाउ इहो इंजीनियरनि जो कमु आहे, तुंहिंजो कमु न आहे, परेशान न थी, तूं ॾिस ठही वियो गुम ख़तमु। शेरदिल भाऊ ऐं इम्तियाज़ भाऊ असां वटि जेको आहे माना टकराव वारो सिस्टम रखनि था। हिकिड़ो अदब वारी साइड हुजे थो, ॿियो बेअदब वारी साइड हुजे जेको चैनल छॾियो आहे उनखे छो वियो आहे? आमिर भाई पानी पिला रहे सबको। थैंक यू। आमिर भाई असांजी ख़िदमत में मौजूदु आहे ऐं असां पाण ख़िदमत कराइण जे मूड में आहियूं, पर अञा ताईं पाणी पीतो आहे, चांहि न आई आहे। चांहि अचे तो कोई मिलूं। शेरदिल गाहू 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 साहब, आपको इधर हम बातें करने के लिए लाए, मोबाइल देखने के लिए नहीं लाए, बातें करे, बोले। पैसे लेता हूँ, दे सकता है? हाँ दूंगा। पैसे निकाल। कितने चाहिए बोल? तेरे पास कितने? मेरे पास है। मेरे पास है, तुझे कितने चाहिए वो बोल। पैटीज। वाओ, महिरबानी आमिर जी, महिरबानी जेको असांजी ख़िदमतूं करे थो ऐं शेरदिल वारा ख़िदमतूं इंजॉय कनि था। इधर से फेंकना नहीं। पैटीज, चाय।
जे पैसा ख़र्च कया न पिए ई न चांहि अची वई आहे पेटीस खाई छॾिया आहिनि अगरि वीडियो जे चकर में हिकिड़ो गरम गरम डुक भरियो ज़बान सड़ी वई सो ॾाढी गरम चांहि आहे तव्हां ख़्यालु कजो जॾहिं बि अचो त तेसिताईं चांहि पियूं था तव्हां हे मंज़र ॾिसी वठो दोस्तों थकी पिया आहियूं घुमियोसीं चांहि बि पीतीसीं पेटीज़ बि खाधासीं ऐं हाणे वञूं था हाणे हलूं था पाण फाउंटेन डांसिंग फाउंटेन हे दोस्त आहे ज़ोहिब चांडियो तव्हां हिनखे सही सुञाणींदा आहियो सभु पूरी सिंध सुञाणींदी आहे हिनखे त हिन सां मुंहिंजी अचानक मुलाक़ात थी वई आहे हिते सो ॾाढी ख़ुशी थी जॾहिं बि इतफ़ाक़ सां असांजी मुलाक़ात थींदी आहे अचानक ई थींदी आहे सो अॼु बि अचानक मुलाक़ात जी वरी हिकिड़ी ख़ुशी पंहिंजी हूंदी आहे हाँ बिल्कुलु ख़ुशी पंहिंजी हूंदी आहे बाक़ी दिली ख़ुशी थी जॾहिं मां तव्हांखे ॾिठो छो जो जॾहिं बि तव्हां वञा थो जॾहिं कंहिं पंहिंजे खे ॾिसंदा आहियो न उहे जेके फीलिंग्स हूंदा आहिनि स्पेशल फीलिंग्स हूंदियूं आहिनि सो एंजॉइंग वेरी मच हिते आईफिल टावर ते मां फर्स्ट टाइम आयो आहियां आईफिल टावर ते सो वंडरफुल आहे मतिलबु स्टार्टिंग में मां जॾहिं आहियां मां हिते वेठो हुयुमि तक़रीबन 10 मिनट्स ही म्यूज़िक ॿुधां पियो ऐं व्यू वीज़ा न कोरोना वेंदी त इंशाल्लाह कुझु टूर्स आहे इंशाल्लाह क्यों बे तू क्यों हंस रहा है वैसे ही है सर भाऊ कहिड़े ख़्यालनि में आई हाँ यार कुछ सोचा तो ॾाढो गहरो चलो तस्वीर तो वठी वीडियो आहे और आए भाऊ आनंद खां बेहाल लॻियल ई बाबू हालनि खां बेहाल लॻल अथव हवा ॾाढी हूंदी तो सोचे सम्झे अचे यार ये तो वीडियो बढ़िया मूंखे इहा ख़बर ई न हुई बहरहाल ही भी विछड़ियल दोस्त मिलिया नी वेचारा ज़ोहिब चांडियो ऐं शेरदिल गाहो बस शल न ॿ अदाकार पाण में मिलनि मां त थकी पियो आहियां छो हक़ीक़त आहे त इन जे सुवाल जो जवाबु मूं वटि न हूंदो ॾाढो मज़ो आयो ऐं दोस्त कचहरी कनि पिया ऐं फारिग थियनि त पोइ असां अचूं था मिलूं था दोस्तों ये एडवेंचर पार्क है बहरिया जो खूबसूरत पार्क एतिरा प्यारा प्यारा झूला हूंदा आहिनि तमामु बहितरीन तो असां वटि इम्तियाज़ भाई तमामु घटि टाइम आहे असां त न था वञी सघूं लेकिन दोस्त ॾिसी था सघनि तमामु खूबसूरत माहौल आहे ॾाढो ज़बरदस्त सीन आहे असां हाणे हिन भाऊ वटि हिन भाऊ जी वरी वरी महिरबानी असांखे तमामु सुठो टाइम ॾिनो शेरदिल भाऊ तव्हांजी वरी महिरबानी मां झूला बि ॾिना था डिस्टर्ब कयो मां यार वेरी इंटरेस्टिंग मैन